सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण ऐं तवानाई वारे वज़ीर नासिर हुसैन शाह चेरी हेडक्वार्टर वोहू चीन जो दौरो कयो आहे। शर्जील इनाम मेमण ऐं नासिर शाह चीनी ऑटोमोबाइल कंपनी चेरी होल्डिंग ग्रुप जे हेडक्वार्टर वोहू जो दौरो कयो, जिते चेयरमैन यन तोंगियो सूबाई वज़ीरनि जो इस्तक़बाल कयो। चेरी होल्डिंग ग्रुप तरफ़ां सॼे सिंध में ईवी गाॾियुनि लाइ चार्जिंग पॉइंट्स लगाइण ते राज़िपो ज़ाहिर कयो वियो आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त सिंध जे समूरनि ज़िलनि में हर 50 किलोमीटर ते हिकु ईवी चार्जिंग स्टेशन क़ाइमु कई वेंदी। चार्जिंग स्टेशन्स मां ईवी मोटरसाइकिल, ईवी कार ऐं ईवी टैक्सी रखंदड़नि खे फ़ाइदो थींदो। सिंध जे ट्रांसपोर्ट जे निज़ाम में जिदत अची रही आहे। असांजो विज़न माहौल दोस्त ईवी गाॾियुनि खे हथी वठाइणु आहे। उन मौक़े ते चेरी होल्डिंग्स ग्रुप ख़ातिरी कराई त सॼी सिंध में ईवी चार्जिंग स्टेशन लॻाया वेंदा। ईवी चार्जिंग स्टेशन क़ाइमु थियण सां सिंध जे माण्हुनि खे रोज़गार मिलंदो। ईवी मिनी ट्रैक्स जो असेंबलिंग प्लांट बि कराची में क़ाइमु कयो वेंदो।